अस्सलाम वालेकुम यारी मदद मां तव्हांजी पंहिंजी सिंगर फ़ाइज़ा अली SS&GS प्रोडक्शन में पहिरें एल्बम जी कामयाबी खां पोइ हिकु दफ़ो ॿीहर मुंहिंजो ही एल्बम अची रहियो आहे जंहिंजा चीफ सिलेक्शन शाइर आहिनि रफ़ीक अहमद खोसो, हाजी अंब खान बोज़दार, बेवस बशीर जागरानी साहब, दीदार भुट्टो, बाबर बोज़दार, मीर मुख्तियार बोज़दार, मीर बेग मीराली ऐं हिन एल्बम जी सिलेक्शन करे रहिया आहिनि ज़ुल्फ़कार अली शेख, राजा रफ़ीक मुगेरी, मोहसन तुनियो, इशफाक जुड़ेजो, सईद अहमद आचो, गुलाम हुसैन मुगेरी, सजाद कलोड़ो, शमन आचो, मोला बख्श बुलेदी, मलंग आफ्ताब चांडियो साहब ख़ासि ताउन करे रहिया आहिनि लियाकत बोज़दार, आशिक जागीरानी, औशाक बुलेदी, ज़ैद अहमद जागीर, अली मोहम्मद जागीरानी, मोहम्मद मूसा आचो, जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि गुलाम शबीर घायल ऐं सनाउल्ला समेजो। मां उम्मीद कयां थी मुंहिंजो ही एल्बम देश परदेस वारनि खे ज़रूरु पसंदि ईंदो। दुआउनि में यादि रखो।